सिंध एक्शन कमेटी 21 अगस्त ते धारा कढो जे मौज़ू सां हैदराबाद में जलसे जो ऐलान करे छॾियो आहे। जाम शोरो में अहम इजलास बाद SUP सरबराह जलाल महमूद शाह, क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज लतीफ़ पलीजो, सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, जसम सरबराह रियाज़ चांडियो ऐं ॿियनि क़ौम परस्त अॻवाननि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं धारियनि जी आबादकारी ऐं मौजूदा सूरतहाल बाबति पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो। अॻवाननि अफ़गानिन सूदो समूरनि धारियनि खे जारी कयल सुञाणप कार्ड ऐं डोमिसाइल रद्द करण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध जो अवाम लसानियत खां पासो करे बिलाल काका जा क़ातिल पहिरिएं ॾींहुं गिरफ़्तार थियनि हा त अहिड़ी सूरतहाल पैदा न थिए हा। अॻवाननि चयो त समूरे मामले में PP ऐं सिंध सरकार खे रुॻो अफ़गानिन जी ॻणती आहे। सिंध वासी पुरअमन आहिनि पर धारियनि जो बार वधीक बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध एक्शन कमेटी सॼी सिंध में गिरफ़्तार कयल क़ौम परस्त कारकुननि खे फ़ौरी आज़ाद करण जो मुतालबो कंदे अमन में ख़लल विझंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे।